खानो जेको असां टेपियूं हणी हिन खाने खे असां ठाराए बनाए टेपियूं हणी अटकायो अथऊं। अच्छा, इन खाने में घणा पैसा पिया? 1,17,000 उहे बि सभु खणी उहे बि खणी आहे। असांजो खानो बि बनी आहे, भञनि हे बि, पर हिन में असांजा कुझु वापारियुनि जा कागर वागर इहे पिया बिल दिल पिया, हिन में कुझु बि कोन हो, हे बि बनी आहे। हिन खे बि सटूं ॾिननि पर हिन जूं चाबियूं असां वटि कोन्हनि की इंसाफ़ अमजद अली मैसर आहे। हिन जो हारनि जो दुकान बि आहे ऐं किरियाना जो बि दुकानु आहे। कुझु ॾींहं अॻु में हिते SHO हुयो तारिक हुसैन लाखिर, जंहिंजे टाइम में SHO जा कुझु प्राइवेट माण्हू हिन जे दुकान ते आया। हिन खां गोल्ड लीफ जा 2 पैकेट ऐं कैप्टन जो 1 पैकेट, उन खां अलावा कुझु पाणी ऐं कुझु बोतलूं वरितियूं ऐं हिन खां इहो सामान वठी ऐं हू वञणु लॻा। त हिन पैसा घुरियनि त हुननि चयो पैसा असां वटि न आहिनि ऐं हुननि पैसा ॾियण जी न कई त हिन पंहिंजो सामान खणी रखी छॾियो। उन खां पोइ वरी तारिक लाखिर जा कुझु माण्हू आया, हिन जे भाउ खे खणी विया ऐं हिन जे भाउ खे खणी वञण खां पोइ हिन कुझु माण्हू विच में आणे उनखे छॾायो। उन खां बैदि में हिन जो इंतकामी कार्रवाई तहत अमजद अली मैसर जो नालो मंशियात वारनि जी लिस्ट में ॾेई छॾियो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ असलम मैसर आहे चईन पुलिस एहलकारनि सां हिकिड़ो आहे मीर हाराई, उन सां गॾिजी अची रेड कई, हिन जी भञा कई। हिन जो खानो बनी ऐं खाने मां 1,17,000 जेके हिन जा वापारियुनि जा हुआ उन्हनि खे ॾियणा हुआ उहे बि खणी विया। उन खां वधीक हीउ पाण हिते मौजूदु आहे अमजद अली मैसर। उन खां पुछंदासीं त असल में हक़ीक़त छा आहे? जी अमजद भाई, छा हक़ीक़त आहे? सही आहे। तव्हां जीअं की तारिक लाखिर जी ॻाल्हि कई, उन जा माण्हू आहे किसो असली पीरनि खां वठी इहो ई आहे त तारिक लाखिर जा माण्हू आया, असांखां सिगरेट खियनि, बोतलूं खियनि। मां उन्हनि खां पैसा घुरिया त हुननि मूंखां बदतमीज़ी करणु शुरू कई। मां चयो मुंहिंजी हक़ लाल जी रोज़ी आहे, मां तव्हांखे ईअं न ॾींदुसि का बि शइ। मुंहिंजी हक़ लाल जी रोज़ी आहे, मूंखे पैसा ॾियो या मूंखे पंहिंजी शइ वापसि कयो। त बि हुननि मूंसां बदतमीज़ी कई। पोइ मां गाॾी मां सामान पंहिंजो खणी मां पंहिंजे दुकान में रखे छॾियो। पोइ 5 ॾींहंनि खां बावजूदि छा थियो, मुंहिंजे भाउ खे खणाइनि। मुंहिंजे भाउ खे खणाइनि। पोइ कुझु माण्हू असां हाणे, भाउ जो नालो छा आहे? मुश्ताक अली मैसर। मुश्ताक मैसर। उनखे असां रिहा कराए छॾियोसीं। पोइ वरी 5 ॾींहं खनि गुज़रिया, हिन जी बदिली थी वई। असांजो हिननि मथे नालो हणाए छॾियो मंशात में, जेको असांजे नाले सां कॾहिं NC बि कोन्हे का कटियल थाणे ते। हिननि असांजो मथे नालो हणाए छॾियो। छंछर जो ॾींहुं हो असलम मैसर आयो। असलम मैसर आयो, मां पंहिंजे दुकान ते वेठो हुउसि। अचे मूंखे गले खां वतई, गले खां वठी ऐं मूंखे धिका ॾिनी। धिका ॾेई त दुकान जी थोरी भञ ट्राह कयनि। भञ ट्राह खां पोइ मुंहिंजे दुकान जो खानो भञी 1,17,000 हुन मां कढियनि। जेको मां हुननि खां पुछां पोइ बाबा मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, मूंखे ॿुधायो त सही। मूंखे ॿुधाइनि न, मूंखे धिका ॾेई ऐं मूंखे गाॾी मुछलाए हयनि। जेको उते वियासीं त उते असां माना केस दाख़िल करे छॾियो न अवध में। मां दादू हुयो, दादू उते माना का बि शइ हुननि पेश न कई, का बि शइ हुननि पेश न कई। दादू कोर्ट वारनि खे असांखे रिमांड ते हेॾे मोकिले छॾियो त भाउ तव्हां हेॾे वञो, तव्हांजो मेड़ जो केस आहे, तव्हां हेॾे हलिया वञो। मां IG सिंध खे थो चवां, DIG हैदराबाद खे थो चवां, SSP दादू खे थो चवां, मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी रोज़ी जा पैसा हाणे वॾी महिरबानी करे मूंखे पंहिंजी रोज़ी जा पैसा ॾींदा, मां पंहिंजो अॻिते कारोबार कंदुसि। न त वापारी मूंखे परेशान कंदा। मूंखे मां सॼी बाईपास कयां, सभु हे वापारी माण्हू, सभु दुकानदार माण्हू, कंहिंखां बि पुछा कयो मूं वटि का बि शइ निकितल हुजे मां हुनजो पीणो ॾोह भरे ॾींदुसि हुननि। नाज़रीन, अमजद मैसर हुयो, वापारी आहे, दुकानदार आहे। हिन जी असां तव्हांजे अॻियां लाइव कवरेज रखी आहे ऐं हिन एहतिजाज कयो आहे त तारिक लाखिर इंतकामी कार्रवाई कंदे मूंखे पूरे केस में फासाए। उनजी FIR मूं ते कई अथई। उन खां अलावा तारिक लाखिर ASI असलम लाखिर ऐं मीर हाराई खे मोकिले मुंहिंजी दुकान तां 1,17,000 पैसा वापारियुनि जा हारनि जा हुया उहे बि खणी विया आहिनि ऐं मूं ते पूरो केस बि कयो अथई। हिन अपील कई आहे SSP खे, DIG खे, IG खे त वापारियुनि जा पैसा मूंखे रिकवर कराए ॾिना वञनि ऐं मूं तां कूड़ो केस बि ख़तमु कयो वञे।